हेलो एवरीवन, हाउ आर यू? और इस अच्छी वही हर वक्त पढ़ाई, हर वक्त किताब। आरफा जड़ी बोर छोकरी के यूनिवर्सिटी कॉलेज में न होंदी है। मिस्टर टोनी, जेकर तव्हांखे पढ़ाई बोर थी लगे तो तव्हां हिते ईंदा छो आयो? मिस आरफा, ओनली फॉर एंजॉयमेंट। बिल्कुल सही, बिल्कुल बोरिंग है। यस, जस्ट एंजॉय। कॉलेज ऐं यूनिवर्सिटी एंजॉय करण जे लाइ नाहे हूंदी। हे तुझी कज़न पत्थर जे ज़माने जी आहे छा? टोनी बिल्कुल सही तो चवे। माय डियर कजन, जेको सच है सो आहे। Hey listen guys, अॼु मूवी जो प्रोग्राम छो न ठाहिजे यार? वेरी गुड आइडिया। हाँ छो न। ऐं माय डियर कजन, जेकर तव्हां भी असां सां गॾु मूवी ज्वाइन करण चाहियो त तव्हां भी हली सघो था। हीअ हलंदी त ख़ाक एंजॉय कंदासीं। ॾिसो छा था, तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे इहो सेखारियो आहे त पाण पढ़ण जे बजाय ॿियनि ते बि तंज़ कयो। छा तव्हांजे पेरेंट्स कॾहिं तव्हांजे लाइ ख्वाब न ॾिठो आहे त तव्हां का मंज़िल माणियो, को मुकाम ठाहियो, कुछ पंहिंजो ऐं पंहिंजे पेरेंट्स जो नालो रोशन कयो? वन शाबाश, तुझे पीरियड जो टाइम थी चुको आहे।